मीरपुर माथेलो में पुलिस नौजवान पारा बासरन ने पुलिस खिलाफ एहतजाज कंदे एसएसपी घोटकी जी ऑफिस आडो पाण के बाहि ॾेई साड़ण जो चितार ॾिनो वियो आहे। दाद लगारी में केबिन हलाईंदड़ नौजवान पौरित सईद अहमद खोखर बासरन खलील बोजदार नादिर बोजदार ऐं उस्ताद मोहम्मद हसन बोजदार ऐं पुलिस खिलाफ एहतजाज कंदे दाहियो त ॼाणायल बोजदार बिरादरी जे बासरन वटि हू 20 सालनि खां मुलाज़मत कंदो हो। 8 महीना अॻु उन्हनि जी मुलाज़मत छॾे हाणे केबिन हलाए थो, जंहिं तां बासर मछिजी पिया आहिनि ऐं खेसि वापसि नौकरी करण ते मजबूर करण लाइ फर्ज़ी चोरियुनि ऐं फुरुनि जा कूड़ा केस दाख़िल करे खेसि तंग करे रहिया आहिनि। उस्ताद मोहम्मद हसन बोजदार खलील अहमद बोजदार नादर बोजदार बासर हुजण करे कंहिंजे चए में नथा अचनि, कंहिंजे फ़ैसिले में नथा अचनि। इन्ही करे मां बार बार अपील कयां थो त मूंखे इंसाफ़ ॾियारियो वञे, मूंखे तंग न कयो वञे। न त आऊं पंहिंजी जान गवाए वेंदुसि, उनजो ज़िम्मेवार एसएसपी घोटकी हूंदो। मां सां इंसाफ़ कयो वञे, बराए महिरबानी जांच कई वञे त आख़िर मसइलो छा आहे, छो मूंखे ज़लील ख़्वार कयो वञे थो। औरत मसवारनि खां बासरनि खिलाफ़ कार्रवाई करे खेसि तहफ़्फ़ुज़ ॾियण जो मुतालबो कयो आहे ऐं चितार ॾिनो त कार्रवाई न थी त हू पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk